प्यार मोहब्बत में अगर केर इंसान तव्हां कसम ऐं वायदा करे तो मां गारंटी सां तो चवां 1000% पूरो समझो तो अधूरो वो प्यार अधूरो। सच्ची मोहब्बत और सच्चे प्यार में कसम वायदा यकीन क्यों न जेकॾहिं वक्ती प्यार हूंदो न वो अगलो इंसान तव्हां सां वायदा भी कंदो कसम भी खणंदो एतिरे क़दर जो वो इंसान तव्हांखे बाक़ाइदे सचो नज़र ऐं इन में छा थींदो इन खे तकलीफ़ ऐं परेशानी रब कंहिंखे ज़रा ज़रा कोन कंदो। अल्लाह उनखे कूड़नि वाइदनि करण वारनि कूड़नि कसमनि करण वारनि खे दुखनि ऐं तकलीफ़नि ऐं परेशानी जी सज़ा रब जो कसम जंहिंसां इहे मोड़ हलनि था भले पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिसनि जेकॾहिं इहे आदतियूं न हुजनि मुंहिंजो सर कनि हिकु वाइदे जो टाइम पीरियड ॾिसंदा तकड़ में अगलनि सां वाइदो तव्हांखे अॻु जी ख़बर न आहे त मूंसां अॻु में छा थींदो पोयों जेको करे आयो पोयों बि ॾिसो त तव्हां छा करे आया जेको हाणे बीठो अॻलनि सां भरम सां वाइदा कसम खणे अॻिते जी ख़बर रखे कसम ऐं वाइदा बहरहाल कसम ऐं वाइदा खणण वारा तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि ऐं हर वक़्तु बेचैनी में हूंदा आज़माए ॾिस मां ग़लति ॻाल्हि कॾहिं बि कोन कई आहे। अल्लाह ॾिस न कंहिंखे रेज़ा रेज़ा कोन कंदो आहे रब पाक बसि उनखे पंहिंजी सज़ा ॾींदो आहे। वाइदे जी सज़ा न ख़तमु थियण जहिड़ी अथव न ख़तमु थियण माना सम्झो था न वक़्ती तौरु तव्हांखे सुकून मिलंदा वरी वक़्त खां बाद में वरी उहा ई बेचैनी शुरू थी। बहरहाल वाइदो ऐं कसम जंहिंसां बि खणो न त सोच इहा ज़रूरु रखिजे छो थी सघे मतां नियत खोट हुजे नियत में तुंहिंजी बुराई हुजे वाइदनि ऐं कसमनि जे ज़रिए ते अॻिले इंसान खे त पंहिंजे क़रीब करे वेंदा बाद में उनखे अधूरो छो छॾे वेंदा छो त तव्हांजा कम सभु निकिरी वेंदा। बहरहाल अहिड़ी हराम पाई न कयो इन जो बदिलो अलाह ई वठंदो रब न बशकींदो अथव। मुंहिंजे चवण जो सबबु छा सबबु इहो आहे हिकु वाइदो ख़ुशीअ जो वक़्त में न कढंदा कयो कंहिंसां बि न कंदा कयो वाइदो ख़ुशीअ जे वक़्त में जल्दी में कंहिंसां वाइदो न कंदा कयो ख़ुशीअ वारो वाइदो ख़ुदा जो कसम मां कसम कनि थो ॻाल्हि ॿुधायां उहो पूरो न थींदो अथव। आज़माए ॾिसो जज़ाकल्लाह ख़ैर मां सलाम वाइदो बि सोचे सम्झी कयो।